हिते मां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। झोल भरिसां ॻंढड़ दंब वाह खे 50 फुट जो घारो पइजी वियो आहे। समई एकड़नि ते बीठल फसुल पाणी हेठि अची वियो। घारो लॻण सबबि वाउणनि जो फसुल पाणी हेठि अची पियो। आपाशी अमलो न पहुची सघियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। झोल भरिसां ॻंढड़ दंब वाह खे 50 फुट जो घारो पइजी वियो आहे। समई एकड़ फसुल पाणी हेठि अची वियो आहे। घारो लॻण सबबि वाउणनि जो फसुल पाणी हेठि अची वियो। आपाशी अमलो न पहुची सघियो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। झोल भरिसां ॻंढड़ दंब वाह खे 50 फुट जो घारो पइजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अलीजान रोही। जी अलीजान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, झोल भरिसां सब डिवीज़न खडड़ो जे दिम वाह के 50 फुट घारो पइजी वियो आहे, जेको आपाशी अमलो अञा ताईं न रसियो आहे। ठीकु आहे, ॻोठाणनि पंहिंजे मदद पाण तहत घारे खे बंदि करे छॾियऊं। जी ठीकु आहे अलीजान, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।